प्यारा सुबह जो तू छा पियो अची चए कि 12 साल थिया आहिनि भजन कंदे मूं ते कोई कृपा नज़र नथी अचे। प्यारा तोते त सभिनीनि खां वॾी कृपा आहे, सभिनीनि खां वॾी, कि गुरु भी तोखे कसम तो ॾे पर तॾहिं बि तोखे नाम यादि तो अचे। सभिनीनि खां वॾी दुविधा त इहा ई आहे कि असांखे भॻवान जो नाम यादि न ईंदो आहे। ऐं इहे तोते सहज कृपा थी वई आहे। तूं उहे कृपा तो ॻोल्हे कि मूंखे दुकान न मिलियो आहे, मूंखे मकान न मिलियो आहे, मूंखे ॾाढा संघर्ष आहिनि जीवन में, दुख आहिनि, धन जी कमी आहे, ऐं एॾी वॾी कृपा तोते आहे कि तोखे बिना यादि करे निरंतर भगवान जो नाम यादि तो अचे। तोखे त मेहनत भी नथी करणी पए। वॾा वॾा ऋषि मुनि तपस्वी जेके आहिनि न, उहे तप कंदा आहिनि। तप जो अर्थ आहे तपस्या। ऐं हिकिड़ो अगरि सरल अर्थ बि चऊं त पंहिंजो पाण खे तपाईंदा बि आहिनि, मेहनत कंदा आहिनि। छाजे लाइ? कि भीतर भगवान जो नाम हले, अखियुनि में प्रभु जा दर्शन थियनि, हृदय में प्रभु जो ध्यान अचे। ऐं उहो कृपा तोते सहज थी वई आहे। चओ हरे राम। एॾी तोते कृपा आहे कि तू चाहे करे बि भगवान जो नाम छॾे कोन थो